छा हाल आहे दोस्तो? छा किथे घुमण जो प्रोग्राम आहे? मां त हिक नई जगह ते वञण थो चाहियां त जीअं मां सुठी तरह घुमी सघां। हाँ, मां भी इहो थो चवां, पर मां पंहिंजे माइटनि खे ॾाढो यादि कंदुसि। हाँ, मां भी पंहिंजे माइटनि खे ॾाढो यादि कंदो आहियां, पर मुंहिंजे लाइ बि ॿी जगह ते वञणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, असां सभिनी खे हिन तरीक़े याने ॿिज पखेड़जण वारे तरीक़े मां गुज़रणो पवंदो आहे त जीअं असांजी वाध बि थी सघे। मां त पाणीअ में तरंदो वेंदो आहियां, इन लाइ तयारी करे रहियो आहियां। छा वाकई तूं पाणीअ सां पखिड़जंदो आहीं? मां त हवा सां पखिड़जंदो आहियां। पर मां त न पाणीअ सां न हवा सां पखिड़जंदो आहियां। मूं वटि हिकु ख़ासि जादू आहे। अरे, इहो छा आहे? याने असां सभिनी खे परे परे वञणो आहे ऐं अलॻि अलॻि तरीक़े सां। पर ईअं छो आहे? छा तव्हां ॿुधाए सघो था? सभिनी ॿूटनि खे ज़मीन ते फुटण लाइ पाणी, उस ऐं जॻह जी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं असां ॿिज पंहिंजनि माइटनि मिटनि जे आस पास किरंदा रहंदासीं त असांखे ज़रूरी वसीला न मिलंदा। इन लाइ असांजो नई जॻह ते वञणु लाज़मी आहे। ॿिज पखेड़जण जो तरीक़ो ॿूटे जे वाध वीझ लाइ तमामु ज़रूरी आहे। ऐं असां सभु ॿिज हिक ॿिए खां सफ़ा मुख़्तलिफ़ ॾिसण में ईंदा आहियूं। इन लाइ बि शायदि असां अलॻि अलॻि तरीक़नि सां पखिड़जूं था। अचो त हिक ॿिए खे पंहिंजे पंहिंजे पखेड़जण जा तरीक़ा ॿुधायूं। मां पहिरियां ॿुधायां थो। मुंहिंजूं कुझु ख़ासियतूं आहिनि जिन जे करे मां हिक जॻह खां ॿिए जॻह ताईं उॾंदो आहियां। मुंहिंजा ॿिज बाक़ी ॿिजनि खां बिल्कुलु नंढड़ा ऐं हल्का हूंदा आहिनि। मुंहिंजे ॿिज खे कुझु ख़ासि बनावट हूंदी आहे जंहिं करे हवा में उॾणु आसान थी वेंदो आहे। जहिड़ीअ तरह धागनि जो ठहियल पैराशूट डैंडलियन ॿिज में या वरी पर हूंदा आहिनि जीअं मैपलेस ॿिज में। हाणे मुंहिंजी वारी आहे। जॾहिं जानवर ऐं पखी फ्रूट खाइण वक़्तु ॿिज जा छेणा या विठियूं एनिमल एंड बर्ड एक्सरेट कंदा आहिनि, तॾहिं बि ॿिज हिक जॻह खां ॿिए जॻह ताईं फैलजंदो आहे। ॿिजनि जूं बि कुझु मख़सूस बनावट हूंदियूं आहिनि। उन्हनि खे कंडा हुक्स हूंदा आहिनि या वरी उन्हनि ते कंडा स्पाइक्स हूंदा आहिनि जिन सां हू जानवरनि जे खलुनि ऐं पखियुनि जे परनि में चुंबड़ी परे परे ताईं पखिड़िजी वेंदा आहिनि। ऐं हा, इंसान बि अहिड़ीअ तरह ॿिजनि खे हिक जॻह खां ॿिए जॻह ताईं पहुचाइण में मदद कंदा आहिनि। असां पाणीअ सां गॾोगॾु अची वेंदा आहियूं। असांजो ॿिज पाणीअ जे ज़रिए अची वेंदो आहे। हिननि जी बि ख़ासि बनावट हूंदी आहे जीअं वाटर प्रूफ कोटनुमा खल ऐं खंभ या वरी एयर पॉकेट जेकी उन्हनि खे पाणीअ में तरण में मदद कंदा आहिनि। मूं वटि त जादू आहे। वरी कहिड़ो? असांजो ॿिज थकाव जे करे बि पखिड़जंदो आहे। असांजो ॿिज खलुनि पोट्स में हूंदो आहे ऐं जॾहिं ही खलूं सुकी फाटंदियूं आहिनि त ॿिज परे परे ताईं पखिड़िजी वेंदो आहे। पीस, मटर, फरियूं ऐं चणा फाटण खां पोइ पखिड़जंदा आहिनि। ॾिनल चार्ट मां ॿिज जे पखेड़जण जे क़िस्मनि खे सुञाणे सघिजे थो।